अस्सलामुअलैकुम या अली मदद मां अमर फ़कीर हिन वक़्तु थाणे बुला खान बीठो आहियां। अहमद खान खां क्रॉस करियसि। इहा आहे बाबे सिकंदर खान। इहो अंदरि रस्तो थाणे बुला खान शहर वञे थो, उतां रस्तो अहमद खान वञे थो। वरी ॾिसो थोरो हीअं हीअं उस पासे माल ॾिसंदा यार। हे गाॾियूं अचनि थियूं सुपर हाईवे खां। हे रस्तो आहे को कंहिं ॻोठ ॾे ते वञे हितां हीअं। अॼु जुमे जो ॾींहुं आहे, तारीख़ 5/9/2025। सो हिते पहिरियां आयोसि, वरी दिलि चयो त ॿीहर बि चकर ॾियां। ठीकु, ओ इहा मुंहिंजी गाॾी बीठी आहे हितां। ठीकु आहे, सही आहे। अलाह ख़ैरु कंदो, मोकिलाणी न आहे। अस्सलामुअलैकुम या अली मदद महर फ़कीर, थाणो बुला खान, ज़िलो जामशोरो सिंध। खुदा हाफ़िज़।